कुरान मजीद वेचारो यतीम थियो पियो आहे घरनि जे कुटनि लावास थी पियो हथ लाइण लाइ कुरान खे तयारु न हिकिड़े मौली साहब खे घर वारा सालों साल घुराईंदा हा ख़त्मे जे लाइ हिकिड़े साल ख़त्मे जे लाइ घुरायूं मौली साहब ख़त्मो ॾेई हलियो वियो 5 रुपया के उन्हनि जा उते पिया उहे गायब थी विया मौली साहब जे वञण खां बाद ज़ाल मुर्ज़ जो त इहो मौली साहब पैसा खणी वियो ॾाढियूं मौली साहब वीचारे खे गारियूं ॾिनऊं 2-3 ॾींहं गुज़रिया आख़िर कावड़ थदी आख़िर ॻाल्हि हिननि खां दिल तो लही वई वरी साल फिरी आयो वरी हिननि जो त हाणे ख़त्मो ॾेराइजे कंहिंखे घुराइजे ज़ाल मुर्ज़ जो भला साॻे ई मौली साहब खे घुरायूं था जेकॾहिं चोरी करे आ त बख़्श मौली साहब खे घुरायूं मानी अॻियां रखियूं मानी मौली साहब खाधी ख़त्मो वॾनि खे ॾिने अॼु मुस्लमाननि जा ख़त्मा बि इहे आहिनि जो बस सालों साल मौलवीअ खे घुराए 2 टकरियूं मानीअ जूं खाराए भाॼीअ जी प्लेट ॾेई 2 फार्मी मुर्गीअ जूं बूटियूं ॾेई हाँ मिठो हलवो ॾेई हे ख़ुशि था थियूं त असां वॾड़नि जे रूह खे राहत ॾिराई ख़त्मो ॾिरायो ओ चढ़ियो उहो पागल उहे छा करे रहिया आहियो हाँ जेकॾहिं तव्हांखे वॾड़नि खे ख़त्मा ॾिराइणा आहिनि त पाण कुरान मजीद जी तिलावत कयो पाण कुरान मजीद जो ख़त्म पूरो कयो ॿियो नथा कयो बि सूरह यासीन पढ़ो हाँ ॿियो जे नथा करे सघो बि 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो तॾहिं बि अल्लाह तव्हांजे 3 कुलनि जे सदके उन्हनि खे अल्लाह सॼे कुरान जे ख़त्मे जो सवाब नसीब फरमाई कुरान को बरो मौलवी खे घुराईंदा 2 मानियूं ॾींदसि बत ॾींदसि हाणे ख़त्म थी वियो यो हाल बहरहाल मौलवी के घुरायूं वरी मानी रखियो मौलवी भाजी रखियो मौलवी मानी भाजी खाधी दुआ जा हथड़ा घुमाए इते उन हमरा जो सही मौली साहब अगले साल तू आए ते पैसा पिया उहे असांजा गायब थी आहिनि असां तोखे चोर नथा कयूं पर असां उहे पैसा विसरन नथा काॾे विया उहे पैसा मौली साहब इहा ॻाल्हि ॿुधी रोई पियो आहे दुंडखरांदो ॾे हो चवेसि तो साईं मौली साहब रोई छो थो पैसा खया थी त माफ़ थी रड़ियूं छो थो करें ताऊं छो थो करें छो थो खिन पाणी आरे मौली साहब जो ॻाल्हि हीअ आहे त पैसा बराबर मां खया आहिनि पर मां खणी खीसे में न विधा हे जेको कुंड में तव्हांजे हाँ घर जे कुरान शरीफ़ पियो आहे मां खणी हिन ते रखिया मां जो तव्हांजा पैसा मथां हेॾे होॾे हलिया वञनि पया हुजनि कुरान मजीद जे मथां तव्हां कुरान खणंदव त पैसा बि खणंदव तव्हां ज़ुल्म जी इंतहा कई आहे सॼो साल फिरी आयो आहे जो तव्हांजो इहो हाल आहे जो कुरान शरीफ़ वीचारे खे तव्हां खयो ई कान आहे वीचारो ढूंढ करण में पइजी वियो रोए अॼु इहो हाल थी वियो खुदा जो वास्तो तो यारो कुरान मजीद के पुठी न ॾिजो तबाह बर्बाद थी वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वन्नशरु यौमल क़ियामत आमा वॾे आवाज़ सां ये मांग इन जे लाइ पिड़ पई आहे जो असां क़ुरान खे पुठी ॾेई वेठा हे परेशानियूं असांखे इन लाइ वकोड़े वयूं जो कुरान मजीद के पुठी ॾेई वेठा ओ मुंहिंजा अज़ीज़ो
हे कोरोना वारो अज़ाब असांजी जान ही नथो छॾे इन जे करे जो क़ुरान खे पुठी ॾेई पी रहिया आहियूं। ओ यारो